सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम पारां समूरनि सहाफ़ियुनि जी हेल्थ इंश्योरेंस कराइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त सिंध जे इस्पतालुनि में सहाफ़ियुनि खे कंहिं बि सिफ़ारिश जी ज़रूरत न पवंदी। सिहत जे शोबे जी बहितरी सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। हैदराबाद में जदीद इस्पताल ठाहींदासीं ऐं सिविल इस्पताल खे बहितर करे रहिया आहियूं। हैदराबाद लाइ BRT मंसूबे ते गौर करे रहिया आहियूं। हैदराबाद में वधीक AV बसूं अची रहियूं आहिनि। शर्जील इनाम हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी हलफ़ बरदारी तक़रीब ख़िताब दौरान वधीक चयो त मुल्क में सहाफ़त जी आज़ादीअ जा हामी आहियूं। इज़हार जी आज़ादी खां सवाइ को मुआशिरो अॻिते नथो वधी सघे। मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि हुकूमत में अची मीडिया जी सनअत खे तबाह कयो। सदर आसिफ़ ज़रदारीअ कॾहिं बि मीडिया सां ज़्यादती नाहे कई। ज़रई शोबे जो मईशत में अहम किरदारु आहे। असांखे मुतहद थी मुल्क खे मज़बूत बणाइणो आहे। हैदराबाद सखर क़ौमी शाहराह जी हालत इंतिहाई ख़राब आहे। हैदराबाद ऐं सखर विच में मोटरवे बिना देर तामीर कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत खे गुज़ारिश आहे त ॿियनि सूबनि जीअं हिते बि मोटरवे ठाहे। फ़िलहाल ॿियनि मनसूबनि खे रोकियो वञे। वज़ीर आज़म खे गुज़ारिश आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सॾाए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि हज तैयारियुनि जे हवाले सां इजलास। वज़ीर आज़म हज पांधीड़नि खे सहूलियतुनि जी फरहामी बाबति जाम ब्रीफिंग तलब करे वरिती। हज मददगारनि जे चूंड जे तरीक़ेकार ज़िम्मेवारियुनि ऐं ॿियनि इंतज़ामनि ते बि ब्रीफिंग तलब। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हज तैयारियुनि में का लापरवाही क़बूल नाहे। हज पांधीड़नि जी तरबियत लाइ बहितरीन इंतज़ाम कया वञनि। हज ड्यूटी ते सुठी शहरियत रखंदड़ ऑफिसर मुक़रर कया वञनि। हज पांधीड़नि जी रिहाइश ऐं ॿियनि सहूलियतुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट मुकमल तौर फाल थी वियो। कराची खां क़ौमी एयरलाइन जी उड़ाम PK 503 पहिरीं उड़ाम न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट ते लैंड करे वरिती। न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट ते पहुतल पहिरीं उड़ाम खे वारनि कैनन सां सलामी ॾिनी वई। हवाबाज़ी वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ गवादर एयरपोर्ट ते पहिरीं कमर्शियल उड़ाम जी आजियां कई। जदीद तरीन कंट्रोल सिस्टम सां लैस न्यू गवादर इंटरनेशनल ते हाणे एयरबस ऐं बोइंग जहाज़ लैंड करे सघंदा। न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट जी एराज़ी 4300 एकड़ ते पकड़ियल आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कोरंगी में GCT हिलाल स्कूल जो सरप्राइज़ दौरो। तालीम वारो सूबाई वज़ीर सरदार शाह बि वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾु हो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हू तालीमी इदारनि, पुलिस थाणनि, रेवेन्यू ऑफिसर्स ऐं इंतज़ाम जो जाइज़ो वठंदो रहंदो। सफ़ाई सुथराई ऐं मकानी इदारनि जे मामलनि जो बि जाइज़ो वठंदो रहंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह स्कूल में उस्तादनि जी हाज़िरी जे रजिस्टर खे बि चेक कयो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन ॿारनि जे हिसाब सां स्कूलनि खे फंडिंग कंदी रहंदी। असां चाहियूं था त सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल वधीक बहितर अंदाज़ में कमु कनि, तालीम जी बहितरीअ लाइ कमु करियूं पिया, उन जा हकारी नतीजा अचणु घुरिजनि। कराची में कोरोना ऐं इन्फ्लुएंज़ा जा केस साम्हूं अचण लॻा। DG हेल्थ सिंध पारां समूरनि DHOs खे हिदायतूं जारी। समूरा ऑफिसर पंहिंजे मातहत सिहत मरकज़नि जे इंतज़ामनि खे ख़बरदार कनि। तिबी तोड़े गैर तिबी अमलदारनि खे मास्क पाइण जूं बि हिदायतूं। DG हेल्थ इहा पिणु हिदायत कई आहे त थधि ज़ुकाम खंघि में मुब्तला मरीज़नि खे वैक्सीनेशन ज़रूरु ॾिनी वञे। जेकॾहिं कोरोना या इन्फ्लुएंज़ा जूं अलामतूं मौजूदु हुजनि त बिना देर उन्हनि खे मरीज़नि खे आइसोलेट कयो वञे। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो चयो आहे त कोरोना ऐं इन्फ्लुएंज़ा जे 100 खां वधीक टेस्टुनि मां सिर्फ़ु 7 टेस्टूं हाकारी आयूं। कोविड जो हाणे आलमी सतह ते इलाज थी रहियो आहे। माण्हुनि खे गुज़ारिश आहे त ख़ौफ़ज़दा न थियनि। 7 हाकारी केसनि में कोरोना जूं अलामतूं हुयूं, जिन खे वापसि घर मोकिलियो वियो आहे। सिंध हाई कोर्ट में शबही आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी। अदालत अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी ऐं ॿियनि जूं दरख़्वास्तूं गॾाए ॿुधण जी हिदायत करे छॾी। अदालत तरमीम ते अबूरी तौर ते अमल दरामद रोकण वारी सदा रद्द करे छॾी। धुरनि खे नोटिस जारी। समूरनि दरख़्वास्तुनि जी ॿुधणी 15 ॾींहनि लाइ मुलतवी। सिंध जी एंटी करप्शन खाते पारां सूबे में करप्शन ख़िलाफ़ अहम कदम।
मुख़्तलिफ़ खातनि में फंडनि जे इस्तेमाल बाबति जांच शुरू। एंटी करप्शन खाते जे डायरेक्टर इंक्वायरी 2 पारां मुख़्तलिफ़ खातनि में करप्शन जे इल्ज़ामनि जी जांच लाइ लेटर जारी। प्रोविंशियल बिल्डिंग डिवीज़न हैदराबाद में MNR फंडिंग जे इस्तेमाल जा तफ़सील तलब, समूरी बजट ऐं ख़र्चनि जो मुकमल रिकॉर्ड बि तलब कयो वियो। एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर ग़ुलाम मोहम्मद कुरैशी ऐं ॿियनि खे 30 जनवरी ते पेश थियण जी हिदायत। अॻूणे सदर डॉक्टर आरिफ अलवी ॿीहर गिरफ़्तारीअ जे ख़दशे सबबि ज़मानत हासिल करण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। आरिफ अलवी खे वाक़िअनि थाणे ते दाख़िल चौथे केस में नामज़द कयो वियो। आरिफ अलवी पहिरीं 3 केसनि में ज़मानत हासिल करे चुको आहे। सिंध में ब्यूरोक्रेट्स के वाइस चांसलर बनाने वाले हुकूमती फैसले खिलाफ उस्तादन की तंजीम फापवासा के सरे ते 17 का वधिक यूनिवर्सिटीज़ में 16 जनवरी का तदरीसी अमल जो बाइकॉट जारी। उस्ताद तंजीम के अगवानन मुतालबो किया है तो VCs की मुकर्ररी लाइ यूनिवर्सिटीज़ एक्ट में इम्कानी तरमीमूं वापस वरतियूं वञनि। कराची के पानी सप्लाई कंदड़ ढाबे की पंपिंग स्टेशन ते बिजली जो वडो ब्रेकडाउन। 72 इंच वाली लाइन धमाके से फाटी पई। कराची शहर के मुख्तलिफ़ इलाइक़नि के पानी की सप्लाई मुअत्तल। पानी ढाबे की पंप हाउस कॉलोनी ऐं ॻोठनि में काए पियो। क़ौमी शहरा ते पानी अचण करे पंप हाउस जो शहरी इलाइक़नि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। कश्मीर भरिसां कचे जे इलाइक़े में कारहें इल्ज़ाम हेठ औरत ऐं नौजवान क़तल। ॻोठ दादन कोश में जवाबदार अजमल कोश पंहिंजी ज़ाल मुख्तियार ऐं लियाकत सोलंगी के गोलियूं हणी क़तल कयो। पुलिस मौजूद जवाबदार ॿिन्हीअ जा लाश मुबैना तौर गुम करे छॾिया आहिनि। जवाबदार फरार थी वियो। जांच हलंदड़ आहे। मलीर के इलाइक़े कायदाबाद जो शहरी औरतानी आवाज़ से एक जी अगवा। अलहयार नाले शख्स औरतानी आवाज़ से एक जी कश्मीर में अगवा थी वियो। कशहरी जी वारसन पारां शाह लतीफ़ टाउन थाने ते केस दाख़िल। वारसन मौजूद धाड़ेलनि मुगवी जी तशद्दुद वारी वीडियो जारी करे 60 लाख रुपया भोंग तलब कयो आहे। कराची के साइट एरिया हारूनाबाद में KMC कॉलोनी में घर अंदर अणॼातल हथियार बंदन की फायरिंग में 2 भाइर क़तल, 2 भाइर सख्त ज़ख्मी। माजी वेलन जी सुञाणप असदुल्ला ऐं समीउल्ला नालन सां थी। ज़ख्मिन में अमीर ऐं इकराम शामिल। मक़तूलन जा लाश ऐं ज़ख्मिन खे जिना अस्पताल पहुचायो वियो। कक्कड़ भरिसां थलड़ी जात शहीद लिंक रोड ते 2 मोटरसाइकिल में टक्कर। औरत फोत, संदसि मुड़स ज़ख्मी। हादसे में मुस्मात शाहिदा ऐं संदसि मुड़स एजाज़ चांडियो ज़ख्मी थी पिया, जिनके अस्पताल नियो पियो वियो। रस्ते में औरत शाहिदा दम ॾेई छॾियो। जोई भरिसां ॼाणनि सां भरियल जीप कल्टी। औरत समेत 4 ॼणा ज़ख्मी। ज़ख्मियुनि खे गणती जोगी हालत में 7 अस्पताल पहुचायो वियो। टंगवाणी भरिसां ठुल कंदकोट रोड ते चिंची रिक्शा सां हादसो पीरसन फोत थी वियो। अॻूणे सूबाई वज़ीर मीर ग़ालिब हुसैन डोमकी ते कातलाणी हमले ऐं 2 मुहाफ़िज़नि ते क़तल वारे वाक़े ख़िलाफ़ बख्शापुर शहर में शटबंद हड़ताल। हिंदू बिरादरी, सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरियुनि जे सर ते कारोबार बंद। हमले में मुलवस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो मुतालबो। टंडवाला जे शहर नसरपुर के रूरल हेल्थ सेंटर में बुनियादी सहूलतूं न हुजण खिलाफ शटरबंद हड़ताल। 4 ॾींहं अॻु रोड हादसे में फौत थी वियल सलमान शेख ऐं पीर मोहम्मद घराणो जे वारसनि जी सॾ ते कारोबार बंदि रहियो। वारसनि मूजिबि हादसे में ज़ख्मी थियल 2 ॼणनि खे नसरपुर अस्पताल आंदो वियो हो, जिते सहूलतूं न हुजण करे तिबी इमदाद न मिली सघी, जंहिं करे संदन हयातियूं ज़ाया थियूं। कराची में जनवरी जो आख़िरी हफ़्तो थधो रहण जी अॻकथी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिबि कराची में 23 ऐं 24 जनवरी दौरान पारो सिंगल डिजिट में वञण जो इम्कान आहे। इन खां सवाइ फेबरवरी जे शुरूआती हफ़्ते में बि सख़्तु सीउ पइजी सघे थो। गज़ा जंगबंदी असांजी तारीख़ कामयाबी आहे। विचो भर में अमन जी तरफ़ पहिरियों कदम आहे। ख़ुशी आहे त यरगमालनि जी आज़ादी थी आहे। अफ़गानिस्तान मां फ़ौजी सामान जी वापसी चाहियूं था। डोनाल्ड ट्रम्प जो हलबरदारी खां अॻु वाशिंगटन में रैली खे ख़िताब कया ऐं टिकटॉक जी अधु मिल्कियत हासिल करणु घुरिजे। टिकटॉक
कैपिटलाइज़ेशन खरबें डॉलर ताईं पहुंची सके थी। वॾे AI प्लांट्स से एमरजेंसी इख्तियार इस्तेमाल कंदा, सरहद खां दाख़िल अंदाज़ी खे रोकींदासीं, हिफ़ाज़ती उपाउनि जो खाको पेश कयो वेंदो। आयरन डोम मिसाइल डिफेंस शील्ड ठाहिण जो हुकुम ॾींदासीं, फ़ौज में मौजूदु कमज़ोरियुनि खे ख़त्म कंदासीं। डोनाल्ड ट्रंप जो जॉन कैनेडी क़त्ल केस जो रिकॉर्ड जारी करण जो वाइदो। न चवणु आहे त अवामी दिलचस्पी रखंदड़ दस्तावेज़ जारी कंदुसि। मर्दनि खे औरतुनि जे रांदियुनि मां ॿाहिरि कढंदासीं, ट्रांसजेंडर खे औरतुनि जे रांदियुनि खां रोकींदासीं, तारीख़ी रफ़्तार ऐं ताक़त सां कमु कंदासीं। बाइडन जा सभु एग्जीक्यूटिव ऑर्डर रद्द कंदासीं। 15 महीननि खां पोइ गज़ा में जंगबंदी मुआहिदे ते अमल जी शुरूआत। हमास पारां आज़ाद कयल 3 यरग़माली औरतूं रेड क्रॉस इसराइल हवाले करे छॾियूं। इसराइली जेलुनि मां 90 फ़लस्तीनी कैदियुनि खे बि आज़ाद कयो वियो। इमदादी सामान खणी केतिरियूं ई ट्रकूं गज़ा में दाख़िल थी वयूं। फ़लस्तीनियुनि जे कुटुंब समेत तबाह थी वियल घरनि ॾांहुं वापसी। 7 अक्टूबर 2023 खां इन वक़्त ताईं इसराइली फ़ौज जे हमलनि में औरतुनि ऐं ॿारड़नि समेत 47,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया। हमास सरबराह इस्माइल हानिया, याहिया सिनवार ऐं हसन नसरुल्लाह बि शहादत माणी। गज़ा जंगबंदी मुआहिदे जो एहतराम करण लाइ पुरज़म आहियूं। हमास जी अलक़साम ब्रिगेड जे तर्जुमान अबू उबैदा चयो आहे त टियाकड़ इसराइल खे बि मुआहिदे जो एहतराम करण लाइ पाबंद कनि। जंगबंदी मुआहिदे जी कामयाबी इसराइली अमल ते हूंदी। इसराइल पारां मुआहिदे जी भञकड़ी सॼे अमल खे ख़तरे में विझी छॾींदी। गज़ा में अॼु बंदूकूं ख़ामोश थी वयूं आहिनि। गज़ा जंगबंदी मुआहिदो नतीजा ॾींदड़ आहे। अमरीकी सदर जो बाइडन जो गज़ा जंगबंदी मुआहिदे ते अमल जी शुरूआत ते रद्द अमल चवे थो। शहरियुनि जी इमदाद लाइ 100 ट्रकूं गज़ा में दाख़िल थी रहियूं आहिनि। जंगबंदी इन मुआहिदे जो हिसो आहे जेका उन पारां मई में तजवीज़ कई वई हुई। डोनाल्ड ट्रंप 47 अमरीकी सदर जी हैसियत सां हलफ़ खणंदो। तक़रीब अमरीकी आइन तहत वाशिंगटन DC में मुनक़िद कई वेंदी। चीफ जस्टिस जॉन रॉबर्ट्स डोनाल्ड ट्रंप खां उहिदे जो हलफ़ खणाईंदो। तक़रीब में उहिदो छॾींदड़ सदर जो बाइडन, बिल क्लिंटन, जॉर्ज W. बुश, बाराक ओबामा समेत अॻूणा सदर शिरकत कंदा। जापान, भारत, ऑस्ट्रेलिया जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। चीन जो नायब सदर पंहिंजे मुल्क जी नुमाइंदगी कंदो। पाकिस्तान जी नुमाइंदगी अमरीका में पाकिस्तानी सफ़ीर कंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत सियासी शख़्सियतूं बि शरीक थींदियूं।